विच मांदी दुखा तू पल नहीं वांदी नवत से ग्या सैया भांदी सबा अर्जी पुजाइयाना। हजरत ख्वाजा अब्दुल गफ्फार उम्र सारी रहा महजूर आजारी डिठी वाह यार तेरी यारी अजन थी सी रहयाना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। किथे मुझा सोना पीर मिठा साईं महबूब के सड़ड़ा था कन किथे साईं जे परचाण जी गाल था कन रुठे ढोले मनावण दा अजण हिक बाण बाकी है रुठे ढोले मनावण दा अजण हिक बाण बाकी है। लिखा दफ्तर खुटण दे नहीं जख्म उलड़े छुटण दे नहीं लिखा दफ्तर खुटण दे नहीं जख्म उलड़े छुटण दे नहीं जख्म उलड़े छुटावण दा अजण हिक बाण बाकी है। सुभान अल्लाह। वास्ती का तुझो भागई बख्त त्रे दिया त्रे रातियों वद्दुहा वारे चेहरे के दिल खोले दीदार करण जी सादत मिली तो सर्व सिद्दीक़ अकबर के मिली। हाँ यह सादत कमोबेश सवा लख सहाबी सगोरा पर के सहाबी दे हिस्से में यह सादत नाई त्रे दी त्रे रातों मुसलसल जेकरे दीदार मुस्तफा सा दिल भरी तो सोने सिद्दीक़ अकबर के यह सादत मिली। हाँ थोड़ो तस्वर कयो गार जे मुंह ते माकोड़ी पंजो यारो हणी छडियो को बाहर अंदर अचे ही न चई सुभान अल्लाह न अंदरियों बाहर वने न बाहरियों अंदर अचे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मंजर तो मंजर हुंदो न कुर्बे मुस्तफा जे महबूब जे दीदार जेला दुनिया तड़पे पई सिद्दीक़ अकबर के मदीने वारे साईं जे दीदार जी सादतूं पियो मिलन पर जेकर अबू बकर महबूब जी ज़ियारत पियो करे तो महबूब जूं दीदूं किथे हुयूं। ये टे ॾींहं टे रातियूं मदीने वारे साईं छा पे कयो मुझे महबूब मदीने वारे साईं हजरत सिद्दीक़ अकबर के तवज्जह पे ॾिना। हाय 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 नबवी तवज्जह तवज्जह जा 7 किस्म औलिया किराम लिखिया है उन्हनि मां हिकिड़ो किस्म आहे तवज्जह इत्तिहादी। तवज्जह इत्तिहादी वो एड़ो तवज्जह आ जने वली कामिल कामिल वली जने के मुरीद के के खलीफे के के आम मानू के खणी तवज्जह इत्तिहादी दे त उन मानू जी सूरत सीरत ज़ाहिर बातिन पाण जड़ो बनाए छड़ियो। न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा सोहना पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह हजरत साहबजादा कुतुब आलम जा साहबजादा हजरत ख्वाजा खलीलुर रहमान रहमतुल्लाह अलैह हिजरे यूसुफी वारा दिहाड़ा खत्म थिया ऐं जेरी मल पंजे अब्बे अकरम जी खिदमत पाक में पहुता ऐं हजरत पीर मिठा साईं जी तबियत मुबारक नासाज हुई पान लेटियल हुया उथी वेठा जेरी मल शहजादो आयो तो पंजे बचड़े के पंजी झोली में इए वेहारियूं जी नंढड़े बार के गोद में वेहारबो
ऐं उहो विहारण छा हुयो कुतुब आलम जो तवज्जो हुयो खुदा जो कसम अज भी उहे फकीर जिंदा आहिनि जे हज़रत साईं साहिबजादे जी पहिरीं सूरत शबीह भी ॾिठी हुई ऐं पोई शबीह मुबारक भी ॾिठी हुई खुदा जो कसम उहे हज़ारे माण्हू शाहिदी ॾियनि था त हज़रत साईं साहिबजादा रहमतुल्लाह अलैह जो सूरत मुबारक शबीह मुबारक रंग रूप ज़ाहिर बातिन ऐन बैन पीर मिठा साईं जहिड़ो दिसण वाला माण्हू न समझंदा हुया त पीर मिठा साईं वेठा आहिनि या ख्वाजा खलीलुर रहमान वेठा आहिनि हाँ मुखालिफ चवंदा हा यार हे कीअं था गफ़ारी चवनि त पीर मिठो दुनिया ता पर्दो करे वियो आहे कसम सां मां ॾिसी आयो हा पीर मिठो त जो टांगे ते चढ़ियो पियो वञे हाँ हे तवज्जो इत्तिहादी हुयो पंहिंजे बचड़े जे मथा उहो तवज्जो कयूं जो ज़ाहिर बातिन पीर मिठा साईं पाण जहिड़ो बणाए छॾियो हाँ सुभान अल्लाह जेकॾहिं दर्जुन ते नज़र कयूं तो उनके दरगाहुन जो धनी बनाए छॾियो पुलिस जे जमादार ते निगाह कयूं तो वली बनाए छॾियो हाँ जेकॾहिं खलीफन ते निगाह कयूं तो खलीफन के कामिल अकमल बनाए विया जन जो फैज़ अज दुनिया में जारी ही जारी आ अरे जेकॾहिं पीर मिठे जी निगाह खलीफन के फकीरन के रंगे सके थी तो पंहिंजे बच्चे ते जेको तवज्जो कयो हूंदो उन जो आलम छा हूंदो हाँ सुभान अल्लाह हज़रत साईं साहिबजादा रहमतुल्लाह अलैह जन जो मूंखे यादि आहे हिकिड़े ॾींहुं खलीफ़ो अमीरुद्दीन आयो क़िबला साईं बाबा साईं जन जी ख़िदमत में अमीरुद्दीन पियो चवे साईं असां हैरत में आयूं पीर मिठे साईं जन जा जलवा बि ॾिठासीं वरी साईं साहिबजादे जी सूरत मुबारक ॾिसूं था त फ़र्क़ नथो नज़र अचे त ख्वाजा साईं अब्दुल गफ़ार वेठा आहिनि या ख्वाजा खलीलुर रहमान वेठा आहिनि हाँ अरे हे त अल्लाह जे वलीअ जो तवज्जो पर 3 ॾींहं 3 रातियूं जॾहिं सिद्दीक़ अकबर ते तवज्जो थियो हूंदो हाय हाय जेॾीमहिल महबूब सोना मदीने पाक में पहुता न यहूदी पियो चवे त हादा जद्दुकुमुल्लज़ी तंतज़िरूनहु ए आयो अथव तव्हांजो वॾो महबूब आयो अथव मक्के मजा जंहिंजो ए कुरैशो ए अंसारो ए औस वारो ए खज़रज